शात ओहो पहरवा शात ओहो पहरवा आयो जॾहिं उमरवा आका चयो अचण जो द्वाजो इहो समरवा आयो जॾहिं उमरवा उमर जे नाले में अखर घणा टे हिकु ऐना ॿियो मीमा टीरा उलमा किताबनि में लिखियो आहे जेको उमर जे नाले में ऐना अली खां वरतल आहे जेको मीमा मिठे मोहम्मद खां वरतल आहे जेका उमर मेरा रब खां वरतल आहे उमर जो दुश्मन आहे अली जो दुश्मन आहे उमर जो दुश्मन आहे मोहम्मद जो दुश्मन आहे उमर जो दुश्मन आहे रब जो दुश्मन आहे अमीर उमर उमर आहे तवज्जो त गजाए जे दुर्रे खे ज़मीन क़बूल कयो आहे उहो अमीर उमर आहे जे चादर खे भाई मञो आहे उहो अमीर उमर आहे जे तहरीर के पानी कबूल कवा वो अमीर उमर आहे जेको शैतान कंबंदो आहे उहो अमीर उमर आहे जेको शैतान टंडो आहे उहो अमीर उमर आहे जे अचण सां इस्लाम कुवत वारो बणियो उहो अमीर उमर आहे जे अचण सां काबे जो दरवाज़ो खुलियो उहो अमीर उमर आहे उमर ईंदो वियो इमाम लंबिया पाण नारा लगाया उहो चो मीर मोतबर मथेर चो उमर आहे बुलंद आवाज़ां शात ओहो पहरवा शात ओहो पहरवा आयो जॾहिं उमरवा आका चयो अचण जो द्वाजो इहो समरवा आयो जॾहिं उमरवा आयो जॾहिं उमरवा कुफर ते पियो कहरवा आका चयो अचण जो द्वाजो इहो समरवा आयो जॾहिं उमरवा एड़ी वही हवा गुली पान ई आयो हली एड़ी वही हवा गुली पान ई आयो हली किथे नबी जाम आयो अज गुलाम किथे तकबीर नारे तकबीर शान उमर बिन खत्ताब जरनैल उमर बिन खत्ताब किथे नबी जाम आयो ही गुलाम प्यार जो थियो असरवा आयो जॾहिं उमरवा आयो जॾहिं उमरवा बुलंद आवाज़ां तवज्जो त गजाए अल्लाह अकबर कबीरा उमर इस्लाम में कीअं आयो पसमंदर उलमा का ॿुधंदा आहियो मां कुझु नयूं रिवायतूं अमां जे आरो पेश कंदो पियो आहियां तवज्जो त गजाए ॻाल्हि साॻी आहे हर हिक जे बयान करण जो अंदाज़ पंहिंजो आहे तवज्जो त गजाए अल्लाह अकबर कबीरा अज़ीज़ो तव्हां साॻे दीन इस्लाम मुफ़्त में मिलियो आहे काई कुर्बानी न आहे हुज़ूर जे सहाबा जानियूं कुर्बान कयूं बच्चा कुर्बान कया हेॾे त न्यार अल्लाह अकबर कबीरा इस्लाम जो शुरुआती ज़मानो आहे इब्तिदाई ज़मानो आहे जेको मोहम्मद जो कलमो पढ़ंदो पियो आहे दुखन जा पहाड़ किरी पिया हेॾे त निहार इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा काबतुल्लाह जे दीवार सां टेकड़ियूं मुंहिंजो मोहम्मद वेठो आहे आका जो सहाबी हते खब्बाब रज़ी अल्लाह ताला नो आयो सोना असांजो रब बि सचो आहे जे असांजो रब बि सचो आहे असांजो नबी बि सचो आहे असांजो नबी बि सचो आहे असांजो दीन इस्लाम बि सचो आहे जे दीन इस्लाम बि सचो आहे आका पो रब करीम जी हाणे मदद जी ज़रूरत आहे हते खब्बाब पंहिंजो कुर्तो जो हटायो कमीज जो हटाए ओ पैगंबर जे सहाबा खे ॻाल्हाइण वारो जे तीरन तलवार में नबी जो साथ न छॾियो आहे जे वफ़ादारी जी इंतहा कई आहे तवज्जो त गजाए पर कुर्तो जो हटाए पुठी ते जो इमामुल अंबिया निहारन ईअं लॻंदो पियो आहे जे हॾा अलॻि लॻंदा जीअं मांस अलॻि लॻंदो आहे अल्लाह अकबर कबीरा दिलबर नबी मुंहिंजो मोहम्मद तो फरमाए खब्बाब घबरा न जेके इंसान सां अगे गुजरिया करतन में चीरियो आयो लो जो फड़ियो जिस्म में घेरियो आयो खबरा ना अल्लाह जी मदद असादा गडवा मुअल्लिम मुस्तफा मदनी पढ़न वारा सहाबा मुअल्लिम मुस्तफा मदनी पढ़न वारा सहाबा विरहाए फैज़ पियो आका विरहाए फैज़ पियो आका वठन वारा सहाबा मुअल्लिम मुस्तफा मदनी पढ़न वारा सहाबा
बुलंद आवाज़ा तवज्जो तक जाए यो सहाबा जो हाल जे मोहम्मद मुस्तफा मक्के जे गलमो वींदो पियो आ काफर चौंदा पिया नबी भी नो आ दीन इस्लाम नो आ मजहब नो आ जे बिलाल के मार मिलंदी पया दिसो इन मोहम्मद जे करे खबाब जी पुठी फटदी पया इन मोहम्मद जे करे अमार रियासत जे घर के तकलीफ पुती आ इन मोहम्मद जे करे तवज्जो तक जाए नबी पाक गुजरंदो पियो आ ताना मिलंदा पयान मेहना मिलंदा पयान अल्लाह अकबर कबीरा राजो टेमा मोहम्मद मुस्तफा काबे के अंदर आया नबी पाक हथ गया अल्लाह तो जो मोहम्मद थकजी चुको आ अल्लाह ने मदद फरमा अल्लाह मा मोहम्मद जी तमन्ना चाहता इस्लाम कुवत वारो बनजी वने अल्लाह जको तोखे तुझे नबी के मनींदो पियो आ तकलीफ इंदी पया करीम अल्लाह मदद फरमा काबो रब जो आ अरबी रोंदो वेठो आ अखिन में पानी आ अल्लाह जनाब जिब्रील के रवानो फरमायो जिब्रील पोतो आ आका रब जो पैगाम खणी पोतो आ घबराना दिल जो इजहार फरमा अल्लाह तो फरमाए अरबी जी मां अल्लाह मदद फरमाइनो बुलंद आवाज़ा ड्रेग में को दमीनो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा हथ कया ओ मुझा अल्लाह या अमर दे या उमर ले तवज्जो तक जाए नाला अरबी पेश गया चू ढकण वारो केरा केरा अल्लाह तमा के इस्लाम जी जरूरत आ नठो आ वडो आ मर्दा औरत आ अजीजो तमा सा के इस्लाम जी जरूरत आ पर इस्लाम के उम्र जी जरूरत आ तवज्जो तक जाए अल्लाह पाक फरमा हबीबा घबराना मां अल्लाह उम्र के हक में तुझी दुआ कबूल पे फरमाया ये सुबह दुनिया कायनात जो सिज न करंदो त उम्र जे ईमान जो भी सिज न करंदो बुलंद आवाज़ा दुआ कबूल पे जी वई देख में कोनो इनम वाक़या की पेश आया जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तारे अरकम में वेठान मथे उमर घोड़े ते सवार तवज्जो तक जाए हथ में नंगी तलवार चेहरे ते चादर लपेटी पया मां सीरत जे किताबन में पढ़ियो आ तारीख जे किताबन में पढ़ियो आ घोड़े हलाण जो पूरे मक्के में उमर जड़ो को मानो माहिर ना है तवज्जो तक जाए तेज रफ्तार में घोड़ो आ उमर घोड़े ते सवार नंगी तलवार हथन में आ नबी दा दुबरा सहाबा मिस्कीन सहाबा गरीब सहाबा सुलमंदा सतार सहाबा नजर पेजी वई आका घोड़े गलाण वारो अंदाज आहे त उम्र जो उम्र कावड़ में लगंदो पियो आ जज्बात में लगंदो पियो आ चलान में लगंदो पियो आ तवज्जो तक जाए हुजूर के पतो आ अज उम्र मोहम्मद जे मोहब्बत वाली बाजार में विकाणो आ पाक नबी मदो मोहम्मद तो फरमाए साहबियो घबरायो ना अज उम्र सजन दुश्मन ना है उम्र अजमा मोहम्मद जो सजना उमर आयो हुजूर कलमो पढ़ायो नबी से खुशी को नीर वहाए जनाब जिब्रील आयो सोना घबरायो ना उमर जे अचण जी तवा के भी खुशी आ रब पाक के भी खुशी थी आ अल्लाह उमर जे अचण जी मुबारक दींदो पियो आ तवज्जो तक जाए हबीब गोड़न के उगील हथन के वराए तवज्जो तक जाए नबी पाक तो फरमाए ए मां मोहम्मद जा गुलामो ए मां मोहम्मद जा सहाबियो अज उमर जे अचण जे शुक्राने जे ला तवा जो मोहम्मद बरकातो नमाज पढ़नो तवज्जो तक जाए उमर पुछंदो पियो आ सोना कुर्बान वन्ना नमाज काथे पढ़नो जे इते पढ़ंदा दे काफिर के गलबो आ कुवत ताकत आ उमर अर्ज कंदो पियो आ आका उमर जे हुंदे तमा हिते नमाज पढ़ो पो उमर जे आम जो फायदो केड़ो आ अचण जो फायदो केड़ो आ काबतुल्लाह में मोहम्मद मुस्तफा ए मोहम्मद जी जमात नमाज पढ़नी अज ता त दुनिया कुफर के पतो पेजी वने उमर मोहम्मद जो गुलाम बनजियो आ अग्यों अरबिया गडो उमरा तवज्जो अजीब रिवायत पढ़ी नबी से गुजरन पिया मक्के जो कुफार दरवाजा खोलिया तवज्जो घरन जा दरवाजा औरतों दिसन उमर पे दिसन दरवाजो बंद तवज्जो त पांजे मर्दन के चवन पयो हूं त वडा बहादुर सदाईंदा आयो अज रोकियो मोहम्मद के काबे जो दर पे खोलण वनी चा पिया चवन अज मोहम्मद अकेलो ना है कदो उमरा इहो उमरा तवज्जो तक जाए अल्लाह अकबर कबीरा मोहम्मद मुस्तफा हलंदो पियो आ मक्के जा कबर दरवाजो खोल दिसन उमरा वरी दरवाजा बंद पिया कन उमर सिंह जी नजर हेडे फेराए दरवाजा बंद हेडे फेराए दरवाजा बंद तवज्जो तक जाए उमर आयो काबे जो दरवाजो खुलियो उमर नमाज पढ़िया जे हक करे मोहम्मद जो मक्को छडियो वा उहो अमीर उमरा नारे तकबीर शान उमर बिन खत्ताब शान फारूक आजम शान फारूक आजम तुम्हें यारो मुबारक हो
उमर इब्ने खत्ताब आया, उमर इब्ने खत्ताब आया, तुम्हें यारो मुबारक हो। उमर इब्ने खत्ताब आया, उमर इब्ने खत्ताब आया, खुदा से मैंने मांगा था दुआओं का जवाब आया। उमर इब्ने खत्ताब आया, आया है तो आने दो, बिछा दो पल के राहों पर। आया है तो आने दो, बिछा दो पल के राहों पर। उमर आया है न जाने को, उमर इब्ने खत्ताब आया, उमर इब्ने खत्ताब आया। बुलंद आवाज़ा जुम्मे जो दिहाड़ो आ, उलमा का वाक़ियो ॿुधंदा हो। अल्लाहु अकबर कबीरा उमर से खुतबो ॾींदो पियो आ। मदीने जे धरती में ज़िलज़िलो आयो। उमर ईअं न चयो निकिरो मतां मस्जिद न किरी पवे, वाह उमर तुंहिंजे जुर्रतूं क़ुर्बान वञा। उमर जे हथ में आसो आ लटा, ज़मीन खे हणी करे चवंदो पियो आ, जेकॾहिं तुंहिंजे मथां उमर हक़ न कयो आ, अदल न कयो आ, इंसाफ़ न कयो आ, तोखे लुॾण जो हक़ आ, वरना तोखे धुलण जो हक़ ई न आहे। तारीख़ जो मुतालो कर, अॼु ताईं रसूल जे मदीने में ज़िलज़िलो न आयो आ। वो अमीर उमरा मदीने पाक जे वणन में बेले में बाहि लगी। उमर के पतो पियो आ, तवज्जो तक जाए कुल्ले ते कारे रंग जी चादर, चादर के हथ में लहराए करे चवंदो पियो आ, बाहि तो में सुञाण न आहे, हे हुजूर जे मदीने जो बेलो आ। अरबी मोहम्मद करीम जे धरती जा वण हे छा कंदी पईया। अज़ीज़ो तारीख़ जो मुतालो कजा, अॼु रसूलुल्लाह जे मदीने जे वण में बाहि न लगी आ। इहो अमीर उमर आ। इन अमीर उमर से जी साद मुहर्रमुल हराम जे महीने में आ। तवज्जो तक जाए जॾहिं उमर कुर्बान थियो, जॾहिं उमर शहीद थियो, पंहिंजे पुट खे वसियत कई आ, तंहिंजो नालो अब्दुल्लाह। अब्बा अमर आयशा का मुंहिंजे लाइ मोकल वठी जाए, जेका रसूलुल्लाह जे इमामुल अंबिया मुहम्मद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े पाक में अम्मा पंहिंजे लाइ जॻह रखी आ। जेकॾहिं अम्मा मोकल ॾे त मांखे रखाए जाए। तवज्जो तक जाए वाक़ियो घणो आ, मुख़्तसर पियो कयां। अल्लाहु अकबर कबीरा हज़रत उमर साईं जॾहिं दुनिया जे जहान में लाॾाणो फरमायो, हेॾे त न्यार अब्दुल्लाह पहुतो आ। ओ मुंहिंजी अम्मा मुंहिंजो बाबो उमर ये वसीयत करियो आ। अम्मा आयशा जे अखियुनि मां पाणी वही आयो। मुंहिंजी अम्मा चवंदी पई आ, तुंहिंजी अम्मा मोमिननि जी अम्मा अमर आयशा चवंदी पई आ, ए अब्दुल्लाह जेकॾहिं इन जॻह ते ॿियो हुजे आ, कतन जॻह कोन ॾियां आ, पर उमर खे कीअं मना कयां जो उमर जा आयशा ते थोरा एहसान। जॾहिं मां आयशा जे मथां ज़ालिम दागो लगायो, मुझे दिफ़ा में तलवार रखण वारो तुंहिंजो पीउ उमर आ। चङाई जो बदलो चङो आ, बुराई जो बदलो बुरो आ। अॼु उमर रसूलुल्लाह जे भाकुर में आ त उमर खे चङाई जो नतीजो आ।